मां बंसी धमेजा तव्हांजो स्वागत कयां थो। श्रीमद भागवत गीता हिकु अहिड़ो आध्यात्मिक ग्रंथ आहे जंहिंजा सभिनी भाषाउनि में अनेक अनुवाद तर्जुमा कया विया आहिनि ऐं उन्हीअ ते सभिनी खां वधीक टीकाऊं बि छाया थियूं आहिनि। श्रीमद भागवत गीता भगवान कृष्ण ऐं अर्जुन जो संवाद आहे। महाभारत जे युद्ध शुरू थियण खां पहिरीं कुरुक्षेत्र भारत में पांडव सेना ऐं कौरव सेना आम्हूं साम्हूं बीठियूं हुयूं। जॾहिं अर्जुन ॿिन्ही पासे पंहिंजा वॾा ॾाॾा परॾाॾा गुरुजन मित्र संबंधी सभई ॾिठा त मोह में पइजी करे भगवान कृष्ण खे युद्ध करण जे लाइ मना कई। भगवान कृष्ण हुन खे ज्ञान ॾिनो, आत्मा जो जेका अविनाशी आहे, शरीर जेको नाशवान आहे ऐं असांजे जीवन जे हर कंहिं पहलूअ ते भगवान कृष्ण विस्तार सां अर्जुन खे सम्झायो ऐं युद्ध जे लाइ तैयार थी वियो। श्रीमद भागवत गीता में अहिड़ो ज्ञान आहे जेको असांखे हिन संसार खे बिना छॾे हिन संसार में रही करे सुखी समृद्ध आध्यात्मिक जीवन गुज़ारण जो तरीक़ो सुझाए थो। अॼु जॾहिं असां ॾिसूं था कि पंहिंजे स्वार्थ जे लाइ असां सभई पाण बि दुखी था रहूं ऐं ॿियनि खे बि दुखी जीवन गुज़ारण ते मजबूर कयूं था। ॾिसूं था कि चरित्र हनन थी रहियो आहे, ग़लति राह ते हली रहिया आहियूं ऐं इहो बि ॾिसूं था त अॼु दुनिया एटॉमिक वार जे ॾांहुं तमामु तेज़ रफ़्तार सां वधी रही आहे। अहिड़े में मूंखे लॻे थो श्रीमद भागवत गीता जो ज्ञान असां सभिनी खे सही जीवन गुज़ारण जी प्रेरणा ॾिए थो ऐं असांखे ज्ञान ग्रहण करणु खपे। ऐं मुंहिंजो अर्ज़ु इहो बि आहे कि असां पंहिंजनि दोस्तनि मिटनि माइटनि सुञाणप वारनि खे श्रीमद भागवत गीता जो ज्ञान ग्रहण करण जे लाइ प्रेरित कयूं ताकि हू बि पंहिंजी सुठी ज़िंदगी संतुष्ट आध्यात्मिक ज़िंदगी गुज़ारे सघनि। मां श्रीमद भागवत गीता जो अनुवाद भगवान कृष्ण जी कृपा सां करे सघियुसि ऐं मुंहिंजा किताब हिंदी सिंधी ऐं अंग्रेज़ी में छपिया आहिनि। हींअर मां तव्हांजे साम्हूं श्रीमद भागवत गीता जो अनुवाद सिंधीअ में हिकु हिकु अध्याय करे पेश कंदुसि। पहिरियों अध्याय अर्जुन विषाद योग। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री कृष्ण परमात्मने नमः। अथ श्रीमद्भगवद्गीता प्रथमोऽध्यायः। अर्जुन विषाद योगः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वद संजय। कुरुक्षेत्र धर्म क्षेत्र में कौरवनि जी सेना सजल हुई। पांडव सेना साम्हूं तैयार जंग जे लाइ बीठी हुई। धृतराष्ट्र चयो, हे संजय, धर्मभूमि कुरुक्षेत्र में जंग जी इच्छा सां कठा थियल मुंहिंजा पुट ऐं पांडव जा पुट छा छा करे रहिया आहिनि। संजय उवाच दृष्ट्वा दु पाण्डवानीकम् व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितान् काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्दिभोजश्च शैभ्यश्च नरपुङ्गवः। संजय चयो, हे राजन, राजा दुर्योधन पांडव जे पुटनि जी सेना जी व्यूह रचना ॾिसी करे
द्रोणाचार्य जे भरिसां वञी करे कुझु चई रहियो आहे। हे आचार्य, पांडुअ जे पुटनि जी हिन विशाल सेना खे ध्यान सां ॾिसो, जंहिंखे तव्हांजे बुद्धिमान शिष्य द्रुपद जे पुट कारीगरीअ सां सजायो आहे। हिन जंग में भीम ऐं अर्जुन जहिड़ा अनेक वीर धनुर्धन आहिनि। युयुधान, विराट ऐं द्रुपद जहिड़ा महान योद्धा बि आहिनि। साण धृष्टकेतु, चेकीतान ऐं काशीराज जहिड़ा महान वीर बि आहिनि। पुरुजित, कुंती भोज ऐं शैब्य जहिड़ा मनुष्यनि में श्रेष्ठ योद्धा बि आहिनि। युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिदिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्। प्राकर्मी युधामन्यु ऐं शक्तिशाली उत्तमौजा बि आहिनि। सुभद्रा जो पुटु ऐं द्रौपदीअ जे पुटनि सां गॾु ॿिया महान योद्धा बि आहिनि। हे ब्राह्मण श्रेष्ठ, तव्हां असांजे तरफ़ां युद्ध करण वारनि ख़ासि शक्तिवान योद्धाउनि खे ॼाणी वठो। मां तव्हांखे तव्हांजी ॼाण लाइ सेना जे योद्धाउनि जे बारे में ॿुधायां थो। मुंहिंजी सेना में सदा विजयी थियण वारनि में तव्हां भीष्म कर्ण आहिनि, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त जो पुटु भूर्श्वा बि आहिनि। मुंहिंजे लाइ जीवन बलिदान करण लाइ तयारु ॿिया अनेक शूरवीर आहिनि। उहे जंग विद्या में माहिर अनेक शस्त्रनि सां सजियल आहिनि। भीष्म द्वारा बचाव लाइ तयारु थियल असांजी सेना जी अपार शक्ति आहे। भीम द्वारा बचाव लाइ तयारु थियल पांडव सेना जी शक्ति सीमित आहे। अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य सञ्जनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चै शङ्खं दद्मौ प्रतापवान् ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मुलोऽभवत् ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महदि स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः पाञ्चजन्यं ऋषिकेश देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृगोदरः। तव्हां सभु पंहिंजी पंहिंजी जॻह मोर्चा संभाले वठो ऐं साथ ॾेई करे भीष्म पितामह जी रक्षा कयो। तॾहिं वॾे प्रतापी भीष्म शींहं जियां गजगोड़ कंदे शंख वॼायो ऐं तमामु घणी ख़ुशी दुर्योधन जे हृदय में पैदा कई। उन खां पोइ अनेक शंख, नगाड़ा, दुहिल, मृदंग वग़ैरह वॼण लॻा। सभु गॾु वॼी करे ॾाढो ई ॾकाईंदड़ आवाज़ पैदा करण लॻा। श्री कृष्ण ऐं अर्जुन विराजमान आहिनि अछनि घोड़नि वारे रथ ते। उन खां पोइ हू बि दिव्य शंख वॼाइण लॻा। भॻवानु कृष्ण पांचजन्य नाले वारो शंख वॼायो ऐं अर्जुन देवदत्त नाले वारो। ख़ौफ़नाक कम करण वारे भीम महाशंख पौंड्र नाले वारो शंख वॼायो। अनंद विजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च
सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वास शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक् सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पादे धनुरुद्यम्य पांडवः। कुंती पुत्र युधिष्ठिर अनंत विजय नाले वारो, नकुल सुघोष नाले वारो ऐं सहदेव मणिपुष्पक नाले वारो शंख वजायो। अलग अलग शंख वजाया श्रेष्ठ धनुष वारे काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टदुम ऐं राजा विराट न हारायण वारे सात्यकी ऐं राजा द्रुपद शंख वजाया। द्रौपदीअ जे पंजनी पुटनि शंख वजाया। विशाल बाहुन वारे सुभद्रा जे पुट अभिमन्यु बि शंख वजायो। पृथ्वी ऐं आकाश में थिरथिलो कंदड़ आवाज़ गूंजियो, जंहिं धृतराष्ट्र जे पुटनि जे हृदय में डपु पैदा कयो। हे राजन, पांडुपुट अर्जुन हनुमान वारे निशान लॻल रथ ते वेठो आहे। अर्जुन तीर हलाइण लाइ धनुष खणी धृतराष्ट्र जे पुटनि खे ॾिठो। ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्षेऽहं य एदेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः। तॾहिं अर्जुन कृष्ण खे चयो, रथ ॿिन्ही सेनाउनि जे विच में हली करे बीहारियो। मां युद्ध भूमिअ में हाज़ुर युद्ध जी इच्छा रखण वारनि खे ॾिसी सघां। मां ॼाणी सघां हिन युद्ध में मूंखे किन किन सां युद्ध करणो आहे। जंग जी इच्छा सां आयल योद्धाउनि खे सुञाणे वठां। मां दुर्योधन जे साथ में बीठल सभिनी खे ॼाणी वठां। संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेश गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्ठ विषीदन्निदमब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्णा युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। संजय चयो, जॾहिं अर्जुन श्री कृष्ण खे इहो चयो त श्री कृष्ण अर्जुन जो रथ सेनाउनि जे विच में बीहारियो। श्री कृष्ण अर्जुन खे सभिनी जे साम्हूं चयो,
हे अर्जुन, हिननि गद थियल वीरनि खे तूं ॾिस। उते प्रथापुत्र अर्जुन पंहिंजे चाचनि, मामनि, ॾाॾनि, परॾाॾनि, गुरुजन, भाउरनि, पुटनि, पोटनि, दोस्तनि, सावरनि ऐं शुभ चिंतननि खे ऐं पंहिंजे सभिनी माइटनि खे ॿिन्ही पासनि में हथियारनि सां सजियल ॾिठो। वॾनि बुज़ुर्गनि खे, पितामहनि खे, आचार्यनि, मामनि, भाउरनि, मित्रनि खे ॾिसी करे अर्जुन भावना में वही करे श्री कृष्ण खे चयो, मुंहिंजा अंग पंहिंजनि खे ॾिसी करे हीना थी रहिया आहिनि। वार उभा थी करे काया में कमड़ी पैदा करे रहिया आहिनि। मुख सुखी रहियो आहे। चमड़ी बाहि जियां तपी ॿरी रही आहे। गांडीव धनुष हथनि मां खिसकंदो थो वञे। मां शिथिल थी वियो आहियां ऐं लाचार आहियां। कुझु बि बीह करे मां करे सघां। निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे। न काङ्क्षे विजयं कृष्ण, न च राज्यं सुखानि च। किं नो राज्येन गोविन्द, किं भोगैर्जीवितेन वा। येषामर्थे काङ्क्षितं न राज्यं भोगा सुखानि च, त इमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च। आचार्या पितरः पुत्राः तथैव च पितामहाः, मातुला श्वशुरात् पौत्राः स्याला सम्बन्धिनस्तथा। एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन, अभित्रैलोक्यराज्यस्य हेतो किं नु मही कृते। माधव, जंग में सभु अशुभ थींदो ॾिसी करे मां घबराए रहियो आहियां। हिन संग्राम में पंहिंजनि खे मारे करे कुझु बि सुठो न थींदो। हे कृष्ण, न त विजय चाहियां थो, न ई राज ऐं न ई सुखनि जी मूंखे इच्छा आहे। हे गोविंद, मूंखे अहिड़े राज सुख या हिननि जीवन मां कहिड़ो लाभ आहे। असांखे जिन सां गॾु राज ऐं सुख भोगण जी इच्छा आहे, उहे ई जीवन जो सुख त्याग करे हिन युद्ध भूमीअ में असांजे साम्हूं बीठा आहिनि। साम्हूं असांजे गुरुजन, पुट, पितामह, मामा, सावरा बीठा आहिनि। पोटा, साला ऐं सभु संबंधी बि साम्हूं बीठा आहिनि। हे मधुसूदन, उहे सभु भले मूंखे मारे छॾनि, मां उन्हनि खे मारणु न चाहींदुसि। पृथ्वी छा, टिनी लोकनि जे राज लाइ बि उन्हनि खे मारणु न चाहींदुसि। निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिः स्यात् जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानादतायिनः। तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्। स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव। यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहतचेतसः। कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं। कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं। कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन। कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः। धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत। हे जनार्दन, मूंखे धृतराष्ट्र जे पुटनि खे मारे कहिड़ी ख़ुशी हासिल थींदी, बल्कि हिननि हमलावरनि खे मारे त पाप ई लॻंदो। हे माधव, मूंखे धृतराष्ट्र जे पुटनि, माइटनि, मित्रनि सभिनी खे मारणु वाजिबु नथो लॻे, छो त मूंखे पंहिंजे ई कुटुंब जे माण्हुनि खे मारे सुख न मिली सघंदो। लोभ करे हिननि खे कुल जे नास में दोष नज़र नथो अचे। मित्रनि जो विरोध करण में बि हिननि खे कोई पाप नज़र नथो अचे। हे जनार्दन, असां कुल जे नास मां पैदा दोष सम्झण वारा आहियूं। छो न असां हिन पाप खां बचण लाइ कुझु वीचार कयूं। कुल जे नास सां सनातन कुल धर्म नष्ट थी वेंदो आहे ऐं धर्म जे नास सां समूरे कुल में अधर्म वधंदो आहे। अधर्माभिभवात् कृष्ण
प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वाष्णेय जायते वर्णसङ्करः संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः उल्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वास भवतीत्यनुशुश्रुमा अहो बद महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः यदि मामप्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्यो तन्मे क्षेमतरं भवेत्। हे कृष्ण, धर्म जे वधीक वधी वञण ते कुल जूं नारियूं दूषित थी वेंदियूं आहिनि। स्त्रियुनि जे दूषित थी वञण ते नाजाइज़ संतानूं पैदा थींदियूं आहिनि। अणचाहियल संतानुनि जे वधण ते कुल में नर्क जीवन पैदा थींदो आहे। जल पिंड दान जे समाप्त थी वञण ते कुल जे पितरनि में गिरावट अची वेंदी आहे। हिननि अणचाहियल संतानुनि जे दुष्कर्मनि सां कुल परंपरा नष्ट थींदी आहे। उन्हनि जे दुष्कर्मनि सां सनातन कुल धर्म ऐं जाति धर्म बि नष्ट थींदो आहे। हे जनार्दन, मां गुरु परंपरा में ॿुधो आहे, जेको कुल धर्म खे नष्ट कंदो आहे अहिड़े मनुष्य खे अनिश्चित वक़्त ताईं नरक में रहणो पवंदो आहे। ओ केतिरी अजीब ॻाल्हि आहे। असां महान पाप करण लाइ तयारु आहियूं। राज सुख जे लोभ में पंहिंजनि प्यारनि खे मारण लाइ उतावला आहियूं। पंहिंजनि खे मारण जो पाप कंहिं बि हालत में मां करे न सघंदुसि। जंग में पराजित थी मां ख़ुदि उन्हनि जे हथां मरणु चाहींदुसि। संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। संजय चयो, इहो चई अर्जुन पंहिंजो हथियार हेठि फिटो करे कंबंदड़ हिड़ते सां रथ जे पोएं भाङे में वेही रहियो। ओम तत्सत। अहिड़ी तरह श्रीमद् भगवद गीता रूप उपनिषद ब्रह्म विद्या हेठि योग शास्त्र में श्री कृष्ण अर्जुन संवाद जो अर्जुन विषाद योग नाले वारो पहिरियों अध्याय पूरो थियो।